नाज़रीन, काज़ी अहमद भरसां कार पलटी थियण सबब फोत थियल हिकी खानदान जे 7 ॼणनि जी सुञाणप थी वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम हैदर खान। जी गुलाम हैदर, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, काज़ी अहमद लग रहे शाह वटि कार के लगण बाबति हादसे में फौत थींदड़ 7 जो तालुक मोरे सां ॻोठ खाई माची सां ॿुधायो पियो वञे। फौतिन में अफजल सोलंकी, वलद मोहम्मद सिद्दीक सोलंकी, समीना दी मोहम्मद सिद्दीक सोलंकी, महक दी मोहम्मद सिद्दीक सोलंकी, खातून ज़ाल मोहम्मद ईसा सोलंकी, फलक दी मोहम्मद ईसा सोलंकी, अनम दी मोहम्मद ईसा, अनीता दी मोहम्मद ईसा शामिल आहिनि। हादसे शिकार थियल हिकु माउ, धेरो, हिकु पीउ, 2 धेरो शामिल आहिनि। हिकु ई खानदान सां तालुक जंहिंजो तालुक आहे। ॿुधाए थो वञे त कंडो आदम पंहिंजे अज़ीज़ सां मिलण विया, जेके वापसि पंहिंजे ॻोठ अची रहिया त अहिड़ो हादसो रस्ते में पेश आयो आहे। जॾहिं त काज़ी अहमद जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत तरफ़ां सदा जाम तमाची हुनर, जाम आफ्ताब खान हुनर ऐं इंजीनियर गफ़ार गतोई हाजी खाला खे तमामु जेके अखाण आहिनि हॉस्पिटल पहुची उन जी इमदादी कार्य में हिसो वरितो। जी गुलाम हैदर, वधीक अपडेट्स ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।